तालीम खे ताला नामंजूर। नसीराबाद प्रोग्रेसिव स्टूडेंट्स फेडरेशन ज़िला कंबर पारां ॻोठ रबन खान गादी तालका नसीराबाद जे बंद पियल प्राइमरी स्कूल खे खोलाइण लाइ रियाज़ फुल पोटो, वसीम खासकेली, इंसान दोस्त, जावेद सोलंकी, आमिर बुलेदी, सिराई सिकंदर गादी समेत सवें स्कूल जे शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं ॻोठाणनि जी अॻुवाणी में स्कूल जे अॻियां प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कंदे एहतिजाज कयो। अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 5 सालनि खां स्कूल में को बि उस्ताद मुक़रर न हुअण सबबि स्कूल जी इमारत ज़बून हाल थी चुकी ऐं स्कूल जो SMC फंड पिणु हड़प कयो थो वञे। असीं मुतालबो था कयूं तालीम जे वज़ीर सरदार शाह, तालीम जी सेक्रेटरी गुलाम अकबर लगारी ऐं डिप्टी कमिश्नर कंबर शिदातकोट जावेद नबी खोसो साहब खां त स्कूल में उस्ताद मुक़रर कया वञनि ऐं स्कूल जी बुनियादी सहूलतुनि समेत किताबनि जो पूरा करे ॿीहर स्कूल बहाल कयो वञे ऐं स्कूल जो फंड हड़प कंदड़ ख़िलाफ़ एक्शन खंयो वञे। वधीक अपडेट लाइ असांजो फेसबुक पेज लाइक कंदा, सिंध रंग न्यूज़ यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा।